बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैति तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद, क़ाला अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी क़ुरानिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा कानल मुमिनूना लियनफ़िरू काफ़तन फ़लौला मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़्क़हू फ़ी-दीन व लियुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजअू इलैहिम लअल्लहुम यहज़रून। अज़ीज़ान नाज़रीन, आज जो मौज़ू फ़िक़्ह जे बारे में आहे, इंशाअल्लाह इन मसइलनि खे बयान कंदासीं। ही जेको फ़िक़्ह आहे ऐं जेको बयान कंदुसि आयतुल उज़्मा सैयद सिस्तानी जी फ़तवा मुताबिक़। ऐं नाज़रीन गिरामी, मूं ज़रूरी सम्झो हिन मौज़ू खे इंतख़ाब कयां, छो जो वध खां वधि हिन मुआशरे में हिन शइ जी ज़रूरत आहे। अगरि मुआशरे जी तरफ़ ॾिठो वञे, हर इंसान लिखियल पढ़ियल कोन्हनि के। कुझु इंसान उहे आहिनि जेके लिखियल पढ़ियल आहिनि ऐं ख़ुदा जी बंदगी जी तरफ़ रुझान बि रखनि था, निमाज़ खे अंजाम ॾियनि था, रोज़नि खे अंजाम ॾियनि था। उहे लिखियल पढ़ण जे करे ऐं ॿियो कंहिं मर्ज़ मुज्तहिद जी तक़लीद कनि था, उन जी तौज़ीहुल मसाइल खे ॾिसी करे पंहिंजी इबादात खे अंजाम ॾियनि था ऐं पंहिंजी इबादात जी हिफ़ाज़त कनि था। ऐं कुझु माण्हू मुआशरे में अहिड़ा पाता था वञनि जेके लिखियल पढ़ियल कोन्हनि के, ऐं हालांकि उहे जेके ख़ुदावंद मुताल जी बंदगी खे अंजाम ॾियनि था, निमाज़ पढ़नि था, रोज़ा रखनि था, पर उन्हनि खे जेका मसाइल वग़ैरह जी ख़बर कान्हे। आया सैयद सिस्तानी जी छा फ़तवा आहे ऐं कहिड़े नमूने सां असां हिन बंदगी खे अंजाम ॾियूं, कहिड़े नमूने सां निमाज़, यानी मसइलनि खां उन वटि आगाही कान्हे का, या त हू छा अणपढ़ियल हुजण जे करे, या उन वटि को अहिड़ो को रहनुमा कोन्हे जहिड़ो उन वटि को मौलवी पहुची न सघियो ताकी हू पंहिंजी सही मसइला सम्झी करे पंहिंजी इबादत खे अंजाम ॾियनि, पंहिंजी इबादत जी हिफ़ाज़त कनि। इन जे करे मूं इहो ज़रूरी सम्झो त हिन मौज़ू खे इंतख़ाब करे ताकी हर इंसान ताईं ही मसाइल पुॼी सघनि ऐं उन्हनि कम से ॾिसी करे पंहिंजी जेके इबादत जी हिफ़ाज़त कनि ऐं पंहिंजे बंदगी खे सही तरीक़े सां अंजाम ॾेई सघनि। अॼु जे दर्स जो पहिरियों मसइलो जेको आहे तक़लीद जे बारे में आहे। आया ॾिसूं इहा तक़लीद क़ुरान ऐं हदीस मां बि इहा साबित आहे या न? आया असांखे क़ुरान हुकुम ॾिए थो त कंहिं मर्ज़े कंहिं मुज्तहिद जी तक़लीद कयो? आया इहा रिवायात मां बि साबित आहे त कंहिं तव्हां मर्ज़े या कंहिं मुज्तहिद जी तक़लीद कयो? ऐं ॿियो ॾिसूं इन तक़लीद जा अहकाम छा आहिनि? अगरि हालांकि मुआशरे ॾिठो वञे तक़लीद ज़रूरी आहे, तक़लीद जे बग़ैर अमल क़ाबिल क़बूल कोन्हे। ऐं रसूल ख़ुदा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन बारे में हदीस आहे, मन अफ्ता नास बिग़ैर इल्मिन लअनतहु मलाइकतु समाए वल अर्ज़। जेको बि शख़्स बग़ैर कंहिं इल्म जे फ़तवा जारी थो करे, उन त ज़मीन ऐं आसमान जे मलाइकनि जी लानत आहे। इहा जेका रिवायात जेका हदीस आहे वसल शिया में मौजूदु आहे, जिल्द नंबर 27 में। त यानी रसूल ख़ुदा ॿुधाए छॾियो आहे त अगरि बग़ैर कंहिं इल्म जे अगरि कोई फ़तवा ॾिए त उन ते ज़मीन आसमान जे मलाइकनि जी लानत आहे। हालांकि असां ॾिठो वञे त इंसान कई माण्हू जेका आहिनि बग़ैर कंहिं इल्म जे फ़तवाऊं जारी कनि था, बग़ैर कंहिं जुस्तु जे हीअ शइ हलाल आहे, हीअ शइ हराम आहे, या कंहिं मुज्तहिद ते असां एतिराज़ कयूं था हीअ फ़तवा हीअं ॾियणु घुरिजे हा, बल्कि हिन अंदाज़ सां फ़तवा ॾियणु घुरिजे हा त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे राय सां ॿुधायूं अथव हीअ फ़तवा ॾियणु घुरिजे। रसूल ख़ुदा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में सख़्ती सां मना कई आहे त जेको शख़्स बग़ैर कंहिं इल्म जे अगरि फ़तवा जारी करे थो, ख़ुदावंद मुताल जी उन ते लानत आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।